अरे ने बुर्श हण मां कुछ कोन वरंदो बाक़ी हाणे हीअ कयो ये जेको गधनि घोड़नि खे खरखो वणंदा उहो खरखणो मुझे बुत ते हणो का शादीअ जी खाध ख़त्म थी। ताके गर्मी सर्दी धोतो मेरो कयो बाक़ी असा के पंहिंजे मुड़सन सां मोहब्बत ही कोने। वाह वाह दा असा भी ता भाइरन लाइ ते वेठियूं आयूं त ताके हक इंसाफ वठी ॾियूं। अद्धी हजानी ऐं अद्धी मंधानी असां पंहिंजे हिस्से वठण जे लाइ पंहिंजा वर रखणी छॾिया आहिनि। हाणे तव्हां पंहिंजे घरनि ॾे भले वञो। बातुड़ा फ़कीर असां ॿिन्ही भाइरनि खे गैरत गोॾनि में भरियल आहे गोॾनि में इन लाइ सॼे ॻोठ लाइ असांजो ग़लति पेरु कॾहिं बि कोन खॼिबो गोॾ ॿधी। अदा इहो फ़कीर त वेठो वात जा पुला खाए ता न पंहिंजे घर सां परची पो त मां मिठाई खायां। असांखे जेका सलाह ॾिनी अथव न उन ते असां ॿई भाउर अमल कंदासीं पर असांजा भेणी हुआ ऐं असां जूं भेणूं उन्हनि खे तव्हां पाण नहीं सम्झायो।